नाज़रीन, तलहार जो रहवासी नौजवान हैदराबाद टंडो मोहम्मद खान रोड वटि हादसे में फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि जमशेद मला। जी जमशेद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तलार वापडा कॉलोनी जो रहवासी नौजवान शागिर्द रोड हादसे में फौत थी वियो। 25 वरनि जो फैज़ुल्ला जूणे जो जेको तइलीम जे आख़िरी साल जो आख़िरी पेपर ॾेई हैदराबाद में वापसि अची रहियो हो त हैदराबाद टंडो मोहम्मद खान रोड ते फेरी भरिसां तेज़ रफ़्तार ट्रक जो मोटरसाइकिल में टक्कर थियो, जिस सबबि हू ज़ख़्मी थी पियो। हादसे खां पोइ फैज़ुल्ला खे ॻणती जोगी हालत में हैदराबाद अस्पताल रेफर कयो पियो वियो, जिते हू ज़ख़्म जा सोर्स नर्स ते फौत थी वियो। वाक़े जो इतला मिलते ही वारिस हैदराबाद रवाना थी विया आहिनि। फौती नौजवान जो तालुक बदीन बरसा दरगाह लवारी शरीफ सां ॿुधायो पियो वञे। वाक़े बाद इलाइक़े में सोग जी फिज़ा छायल आहे, जॾहिं त दोस्तनि अज़ीज़नि ऐं मिटनि माइटनि पारां गहरे ॾुख जो ऐं अफ़सोस जो इज़हार पिणु कयो वियो आहे। जी जमशेद, महिरबानी अव्हां जी।